हकीकत इल्म हिकमत प्यार लय इकरार ठायूं था। उस्ताद बुखारी जो शेर है, हकीकत इल्म हिकमत प्यार लय इकरार ठायूं था, हिमाकत वहम ज़ुल्म ऐं ज़ोर जो इनकार ठायूं था। घणनि दोस्तनि जे लेखे मिड़ई अशार ठायूं था, अदब ऐं सूंह जो इंसाफ़ जो संसार ठायूं था। हाणे आउं तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि नंढड़ी सवेरा खे त अचे ऐं तकरीर पेश करे। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में सवेरा डाहिरी। शुरू न खालिक कायनात जे नाले सां जेको ज़मीन मां अनाज पैदा करे थो। मोहतरम मोहतर साहिब, मानवर हाज़रीन ऐं प्यारे दोस्तो, अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो प्रोग्राम लतीफ़ सिंध मल्हारे मुंहिंजे अॼु जो उनवान आहे सरज़मीन सिंध मुंहिंजो वतन। आउं पंहिंजी तकरीर शुरूआत हिन शेर सां कंदसि। ए सिंधड़ी जिंदड़ी सुस्त न थी, ए सिंधड़ी जिंदड़ी सुस्त न थी, को ताव न तो ते सहणो आहे, जंहिं तोखे दिलि सां पूॼो आसा जान सलामत आहे न। रिस्पेक्टर सर, ज़मीन सिंध लखे सालनि खां मुख़्तलिफ़ मज़हबनि, कल्चर, माण पे फ़लसफ़े, शहरी अदावत, कानून, अदल इंसाफ़, ॾहा, ॿोली, तहज़ीब, तमदन, वापार, जहाज़ रानी, ज़ारती तैलीम ऐं हुनर जी खाल कमाए रही आहे। जिते कंहिं बि क़िस्म जी कटर पिण गुंजाइश न हूंदी हुई, जिते शाह लतीफ़ मदन वाणियो हिकु जाइ ते बि प्यार ऐं पाबो मां ज़िंदगी गुज़ारंदा हुआ। दे शाह लतीफ़ काके बिरोमल साईं जेम सैद इब्राहिम जोयो कल्याण अडवाणी शमशेर हैदरी, दे शेख अयाज डॉक्टर गुरबख्शानी, दे राशिद मोराई, केरत बाबाणी, अली बाबा, अता मोहम्मद बम्बरो मिंगन वेद छुई फ़र्क़ु न आहे रहियो। जंहिं समाज में अॼु बि मुल्ह जे वाइज़ खां वताए फ़क़ीर जे कोलनि खे ऐं ॾहा वरनि गुफ़्तनि खे दिलि सां हंडायो ऐं क़बूल कयो वञे थो। उन सिंधी समाज जे क़ौमी सेकुलर सूफ़ी रवायतुनि खे बुनियाद परस्ती जे बामी धिकण जी साज़िश पई थिए। असां हिन लतीफ़ ऐं सिंध जे ॾियारे जे मौक़े ते उहो वचन था करियूं त पंहिंजी धरतीअ जो नालो पूरी दुनिया में इल्म सां रोशन कंदासीं। हिन शेर सां पंहिंजी जाइ वठंदसि। हीउ कंहिंजो ख़ालाउनि में खुतो आहे अलम, हीउ कंहिंजो ख़ालाउनि में खुतो आहे अलम, हीउ कंहिंजा अदब सां चुमिया चंड कदम, हीउ अशरफुल मखलूक अहसन तक़वीम इंसान ऐं इंसान जे अज़मत जो कसम। हाणे महिमाननि खे सिंधी टोपीअ जूं सूखड़ियूं ॾींदासीं। सब खां पहिरियां आउं डाइस ते गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचण जे लाइ मोहतरम साईं उस्ताद, असांजो प्यारो उस्ताद आहे दोस्त मोहम्मद घलू साहिब जन खे त पाण अचनि स्टेज ते, ऐं साईं जन खे टोपी पाराइण जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहतरम मज़हरुद्दीन चन्ना खे। उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम डॉक्टर ग़ुलाम हैदर डायरी साहिब जन खे त पाण स्टेज ते अचनि ऐं उनखे सिंधी टोपीअ जी सूखड़ी पेश करण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं ग़ुलाम कंबर चन्ना खे त पाण अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपीअ जी सूखड़ी पेश कनि। साईं ॾाढी थी चयो, मेहरबानी साईं। मोहतरम साईं अब्दुल रज़ाक डायरी साहब जन असांजी महफ़िल में पहुची चुका आहिनि। पाण तमामु घणो ताउन कयूं असां हिन प्रोग्राम में, साईं जन खे असां भली कार चऊं था। उन खां पोइ सिंधी टोपी जी सूखड़ी जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं अमीर बख्श उमरानी जन खे त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश कंदा मोहतरम एजाज़ डायरी साहब जन। मेहरबानी साईं। पाण शाह लतीफ़ पब्लिक स्कूल जा डायरेक्टर आहिनि ग़ुलाम मुर्तज़ा बुगियो साहब जन खे त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश करण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुनव्वर अहमद चन्ना खे त पाण अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश कनि। उन खां पोइ जीएस मुर्तज़ा महाज जे मरकज़ी अॻवान मोहतरम साईं मोहम्मद अली नूनारी जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे टोपी पाराइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि
मोहतरम साईं फैसल चन्ना के त पाण अचनि साईं जन के सिंधी टोपी जी सूखड़ी पेश कन। साईं जन टार्चर सेल जा फातिह आहिनि। मोहम्मद अली नुनारी ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि साईं जन लाइ। महिरबानी। उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम बख्शण लिगारी पाण शाइर आहिनि, ॻोठ लिगारी बिजराणी खां आया आहिनि। साईं जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी पेश करण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं फैज़ मोहम्मद डायरी खे त पाण अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी पेश कनि। ऐं सिंधड़ी जिंदड़ी सुस्त न थी, ऐं सिंधड़ी जिंदड़ी सुस्त न थी, को ताव न तो ते सहणो आहे, जंहिं तोखे दिलि सां पूॼो आहे सो जवान सलामत आहे अञा। आउं गुज़ारिश कंदुसि मैडम सकीना चन्ना खे त पाण स्टेज ते अचनि ऐं मैडम सकीना चन्ना खे अजरक पाराइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं सैयद मंज़ूर अली शाह मंज़ूर जन खे त पाण अचनि ऐं मैडम सकीना चन्ना खे अजरक पाराइनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम उस्ताद पाण शाह अब्दुल लतीफ़ स्कूल जा प्रिंसिपल आहिनि साईं साजिद हुसैन डायरी जन खे त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहतरम अब्दुल रज़ाक डायरी जन खे त पाण अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश कनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में साईं साजिद हुसैन डायरी। उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं मदद पली जन खे पाण JST आहिनि साईं जन खे त स्टेज ते अचनि ऐं उनखे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं निसार अमन चन्ना खे त पाण अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश कनि। बाक़ी हिकिड़ी रहे थी उहा ॿुधायो। हा बाक़ी हिकिड़ी टोपी रहे थी उहा कंहिंखे ॾियो। साईं मज़ो आई। हाणे आउं ॻोठ लिगारी बिदराणी खां आयल महिमान खे मोहतरम साईं करीम बख्श लिगारी खे जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजो मोहतरम उस्ताद साईं अली शेर डायरी जन खे त पाण अॼु स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे सिंधी टोपी जी सूखड़ी पेश कनि। हाणे आउं सिंधी टोपी जी सूखड़ी पेश करण जे लाइ पाराईंदासीं मोहतरम साईं ग़ुलाम कंबर जंहिं असांखे हिन प्रोग्राम में तमामु घणो सहकार कयो, जंहिं पाण ई स्टेज तयारु कई, न सिर्फ़ु स्टेज तयारु कई बल्कि कुर्सियूं सिंगारियूं, उन खां सवाइ पाणी वग़ैरह हर क़िस्म जो कमु साईं जन कयो आहे। साईं जन खे